टंडो मोहम्मद खान इशफाक हुसैन गोपांग। टंडो मोहम्मद खान पुलिस पारा एक्टिव क्रिमिनल जुआरिन ऐं मंशियात फरोशन खिलाफ कार्रवाई कंदे SHO सिटी सब इंस्पेक्टर टंडो मोहम्मद खान ज़ाहिद इकबाल चांडियो दौरान गश्त पुलिस पार्टी साण एक्टिव क्रिमिनल अरबाज रिंद के बगैर लाइसेंस वारे असले 30 बोर वारी पिस्टल ऐं 40 गोलियूं हथ करण जी दावा कंदे जवाबदार के गिरफ्तार मथस केस दाख़िल कयो वियो आहे, जॾहिं त SHO मोया आशिक हुसैन ला शहरी मंशियात फरोशन खिलाफ कार्रवाई कंदे देसी शराब जे बट्टे ते छापो हणी देसी शराब फरोश गुल मोहम्मद उर्फ गुलू नामी जवाबदार के गिरफ्तार करे संदस कब्जे मां 120 लीटर देसी शराब बरामद करे बट्टे मिसमार करण जी दावा कई आहे। जवाबदार मथां पिण केस दाख़िल कयो वियो आहे ऐं SHO 20 सेक्शन फ़हीम फ़तेह पिण जुआरिन जे अॾे ते छापो हणी कार्रवाई कंदे 3 जुआरिन सजाद अली चांग, अब्दुल जब्बार चांग ऐं मानू उर्फ गेदू कोहली खे गिरफ्तार करे जुआरिन वटां 2500 रुपया रक़म समेत ताशूं पिण बरामद करण जी दावा कई आहे।